नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीराणी तव्हां सभिनीनि जो GTPL जी सिंधी टीवीअ जे हिन एंडेवियर कला ऐं कलाकार सीज़न 2 जे अॼु जे हिन एपिसोड में तहे दिल सां स्वागत थी कयां। दोस्तों, गॉड गिफ्टेड कैपेबिलिटीज़ जो अर्थात भगवान तरफ़ां मिलियल योग्यताउनि ऐं शक्तियुनि जो जेके इंसान वाइज़ली ऐं कॉन्शियसली उपयोग कंदा आहिनि, हू न सिर्फ़ हिकु सक्सेसफुल लाइफ जीअंदा आहिनि, पर हू पंहिंजे आसपास अहिड़ो एनवायरनमेंट, अहिड़ो माहौल भी क्रिएट कंदा आहिनि विच बेनिफिट्स अदर्स। अॼु असांजे विच में जेको कलाकार, जेका शख्सियत मौजूद आहे, हुननि खे भी कुदरत तरफ़ां मिलियल कुछ अहिड़ियूं ही योग्यताऊं आहिनि जंहिंजे सदके हुननि भी पंहिंजे आसपास अहिड़ो ही माहौल क्रिएट कयो आहे जंहिंसां ॿियनि जो फ़ाइदो थिए। हूअं त हू आहिनि हिकु सिंधी बिज़नेसमैन, अ प्योर सिंधी वापारी, पर बाय हार्ट हू आहिनि हिकु पोएट, लिरिसिस्ट, फिल्म राइटर, फिल्म प्रोड्यूसर ऐं फिल्म डायरेक्टर। कविता लेखन सां जंहिं पंहिंजे सेकेंडरी करियर जी शुरूआत कई ऐं अॼु सिंधी सोसाइटी जंहिं जूं फिल्मूं मौज सां माणे रही आहे, अहिड़ी दी मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटी सर श्री नरेश उधानी जी आहिनि अॼु असांजा कलाकार ऐं हू अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूद आहिनि। सर, तव्हांजो कला ऐं कलाकार जे मंच ते हार्दिक स्वागत आहे। दोस्तों, असांजे अॼु जे हिन कलाकार खे असां मासूम चऊं या चऊं ज़िंदगीअ में प्यार जा रंग भरे नाज़ुक रिश्तो निभाइण वारो। ही ॼाणण जे लाइ अचो त मुखातिब थियूं ऐं ॿुधूं सर श्री नरेश उधानी जीअ खां ई हुननि जी पैशनेट प्रोफेशनल जर्नीअ जा कुछ यादगार संस्मरण। सर, तव्हांजो हिन मंच ते वरी स्वागत आहे। सर, एपिसोड जी शुरुआत में सभिनीनि खां पहिरियों मां तव्हांखे ही सवाल कंदसि विच इज़ रिलेटेड टू योर सेकेंडरी करियर, त हू कहिड़ी घड़ी हुई जॾहिं तव्हां कला जे क्षेत्र में तव्हांजो पहिरियों कदम रखियो? मां स्कूल टाइम में खां ई 1985 में जॾहिं मां 10 दर्जे में हुउसि, तॾहिं खां ई मूंखे कविताऊं लिखण जो शौक़ु हूंदो हो। ओके। ऐं मां शुरूआत में सिर्फ़ु हिंदीअ में कविताऊं लिखंदो हुउमि। अच्छा। ऐं सिर्फ़ु रोमांटिक कविताऊं लिखंदो हुउमि। ओके। छो एज फैक्टर हो। त असां जॾहिं 1987 में 12 दर्जे में असां सर क्लास टीचर हूंदा भगवान दास दौलतानी होश। ओके। उहे असां क्लास टीचर हुआ ऐं असां सिंधी सब्जेक्ट वठंदा हुआ। अच्छा। हुननि ख़बर पई त भई नरेश लिखंदो आहे, त हुन मूंखे चयो भई तूं हिंदी छॾ, तूं सिंधी में लिख। ओके। हा। ऐं हुन तंहिं टाइम ते मूंखे शंद विद्या जो किताबु ॾिनो हो, जेको हुनजो ख़ुदि जो लिखियलु हो। अच्छा। उहो मां किताबु ध्यान सां पढ़ियो ऐं तॾहिं मूंखे आइडिया आई तंहिं टाइम ते ई त राइटिंग में शंद विद्या ज़रूरी आहे। जेकॾहिं परफेक्ट राइटर थियणो आहे त मां हुनजो ज्ञान हासिल करे ऐं तंहिं टाइम ते मां दुआ ऐं सोठा लिखिया। ओ ग्रेट। अच्छा। ऐं तंहिंखां पोइ उहे दुआ ऐं सोठा असांजे होश साहिब खे एतिरा वणिया जो तंहिं टाइम ते हंस मैगज़ीन शाये थी हुई MG स्कूल में, महात्मा गांधी हाई स्कूल में पढ़ियल आहियां। अच्छा। त हुन में उहे 1987 में उहे दुआ ऐं सोठा उन्हनि सर शाये कया। ओके। ऐं मुंहिंजे ज़िंदगी पहिरियों मतिलबु जे कविता मुंहिंजी शाये थी उहा हुई हंस मैगज़ीन में। ओके। ऐं तव्हां पोइ मतिलबु मूंखे थोरो लॻो भई न भई ठीकु आहे, मां सुठो लिखी सघां थो, त मां हुनखे थोरो अॻियां वधायो ऐं मूंसां गॾु राज सुखवाणी जो मुंहिंजो क्लासमेट हूंदो हो, उहो हुनजो फिल्म तरफ़ थोरो लॻाव हूंदो वधीक। अच्छा। त जंहिं टाइम ते हुन 1992 में फिल्म ठाही अॼु ई सीता, तॾहिं हुन मूंखे चयो भई तूं तमामु बढ़िया लिखंदो आहीं, मुंहिंजी फिल्म जो गाना तूं ई लिखंदे। मां ठीकु आहे, ओके। ऐं 1992 में मां पहिरीं फिल्म जा गाना लिखिया हुआ जंहिंजो डायरेक्टर आहे राज सुखाणी ऐं उहे पिणु पवन कुमार जे आवाज़ में रिकॉर्डिंग थियल आहिनि। त सर, हिन जो मतिलबु त हीअ थियो त तव्हां कॉलेज लाइफ खां ई कविताऊं लिखण जी शुरूआत कई, त छा तव्हां तव्हांजी एजुकेशन पूरी करे सघिया या विच में ई तव्हां हिन फील्ड में एंटर थी विया? मां पंहिंजी एजुकेशन परफेक्ट पूरी कई। ओके। छो त कुदरत तरफ़ां मूं में हिकु एतिरी आदत आहे जो मां हर कंहिं शइ खे बैलेंस करे सघंदो आहियां। ओके, ग्रेट। या झूलण जी महिरबानी आहे जी। कंहिं बि शइ खे मां हिकदमि डीपली न खणंदो आहियां, लाइट वे में खणी करे कम डीपली कंदो आहियां। ओके। हाणे मां तव्हां ॿुधायांव त फर्स्ट खां वठी करे बीकॉम ताईं मां फर्स्ट रैंक आहियां। ओ ग्रेट। एंड ताईं। ऐं मां उहो मुक़ाम कंहिंखे बि अॻियां अचण न ॾिनो।
फर्स्ट रैंक ते मां रहियुसि स्टार्ट खां एंड ताईं। ओके। ऐं जेको बि मुंहिंजा जेके बि हॉबीज़ हूंदियूं हुयूं उहे साइड हॉबीज़ हूंदियूं पर मां हुनखे अहिड़े नमूने टेक कंदो हुउमि भई हुनजो टाइम लिमिट हुनखे अहिड़े नमूने ॾींदो हुउमि भई जीअं काई बि हिकु हॉबी मुंहिंजे जेकी जीअं पढ़ाई मुंहिंजी प्रायोरिटी हुई तंहिं टाइम ते त मुंहिंजी पढ़ाईअ ते उहा हॉबी ओवरटेक न करे, क्लैश न थिए कुझु बि। हा त अहिड़े हिसाब सां बैलेंसिंग करे मां मतिलबु शुरूआत खां ई पंहिंजा कदम अॻियां वधाया आहिनि ऐं झूलण जी महिर सां मां अॼु ताईं उहो पाण खे मेंटेन रखी सघियो आहियां। वाओ, दैट्स रियली ग्रेट। सर, तव्हांजो पुश्तैनी बिज़नेस त शायदि कपिड़े जो आहे, त छा तव्हां हुन में इन्वॉल्व कोन थिया? बिल्कुलु 100% थियुसि ऐं अॼु ताईं आहियां। ओके। आई एम अ बिज़नेसमैन। जी हाँ, बिल्कुलु। दुनिया चए थी मां डायरेक्टर आहियां। हा, पर मां चवंदो मां बिज़नेसमैन आहियां। वाह। सर, जॾहिं फैमिली जो कोई ॿार पुश्तैनी बिज़नेस जे अलावा कुझु अलॻि करण जी सोच रखंदो आहे या कुझु अलॻि करण जी कोशिश कंदो आहे त हुनजे मथां फैमिली जो प्रेशर घणो ई हूंदो आहे, त छा तव्हां कॾहिं अहिड़ो कुझु महसूस कयो? बिल्कुलु न। ओके। अगरि शायदि मां अहिड़ो महसूस कयो या न त मां अॼु हिन मुक़ाम ते न हुजां। ओके। छो त हिन में छा ईंदो आहे, मूंखे वधि में सपोर्ट आहे पंहिंजी फैमिली में त उहो मुंहिंजी मिसिस जो। जी बिल्कुलु। छो त मां त ठीकु आहे, मां सिंधियत प्रेमी मां पाण खे चवां या मूं सिंधी ॿोली लाइ लागणी आहे, पर मूंखां कई घणा वधीक मुंहिंजी मिसिस खे सिंधी ॿोली लाइ लागणी आहे ऐं उहा हमेशह ख़ुशि थींदी आहे भई अगरि तव्हां नॉन सिंधी कमु कयो आहे न कोई बि त शायदि मां अची राज़ी न हुजां, पर तव्हां पंहिंजे समाज जी पंहिंजे ॿोलीअ जी शेवा था कयो पिया त मूंखां वधीक ख़ुशी हुनखे मिलंदी आहे ऐं हुनजो मूंखे भरपूर सपोर्ट आहे। ओके, तो फैमिली तव्हांजी सपोर्टिव आहे। ओके, या सर, हू कहिड़ी कविता हुई जंहिंखे तव्हां सभिनीनि खां पहिरियों पेन डाउन कयो ऐं जेका इवन पब्लिश बि थी? मां तव्हांखे जीअं ॻाल्हि कई त 1987 में मां सभिनी खां पहिरियों सिंधीअ में दोहा ऐं सोढा लिखिया हुआ। ओके। उहे जेके शायर बि थिया। बाक़ी पोइ त वरी जीअं विख अॻियां वधाई ऐं पोइ 2006 जे आसपास चिमनाणी साहिब मूंखे चया हुआ। ओके। चिमनाणी साहिब दीप त हुननि मूंखे चयो भई नरेश तूं लिखी रहियो आहीं त असांजी अदबी क्लास थींदो आहे MGA में, जेको मोही साहिब जे अंडर में अॼु बि हलंदो आहे ऐं जेको मां अॼु बि लगातार मां उहो अटेंड कंदो आहियां। त मां चिमनाणी साहिब जे चवण ते मां उते वियुमि ऐं उते मतिलबु मूंखे जेके बि अदीब आहिनि सीनियर राइटर्स उन्हनि सभिनी सां मुलाक़ात थी ऐं उन्हनि सभिनी जो मूंखे गाइडलाइन मिलंदो रहियो। जी जी। ऐं हिन में ख़ासि करे जेके वादियो मोही साहिब आहिनि, जेके मुंहिंजे शाइरी जा गुरू आहिनि ऐं जेको मां किताब बि जेको मां शाइर थियो आहे चंद गुरा ज़मीन ते, उहो मां एज ए गुरू उन्हनि खे समर्पित कयो आहे। त उन्हनि मां मतिलबु मूंखे जेके ओज साहिब जन मूंखे चंद विद्या जेकी सेखारी हुई उहा जेकी अदब में रहिजी वई हुई हुनखे परिपूर्ण करण वारा असांजा वादियो मोही साहिब। हुननि खां मां इल्मु अरूज़ सिखियुमि छो त मुंहिंजो शुरूआत खां ई गीत लिखण जो तमामु शौक़ु हूंदो ऐं गीतकार आनंद बख्शी जेके मुंहिंजा फिल्मी गाननि जा गुरू आहिनि। अच्छा। उन्हनि जो मां शुरूआत खां ई ॾाढो ज़बरदस्त फैन रहियो आहियां, बचपन खां ई। उनजा जेके गाना ॿुधंदो हुउमि मूंखे लॻंदो ऐं जंहिंमहिल मां स्क्रीन ते ॾिसंदो हुउमि भई लिरिक्स बाय आनंद बख्शी त मूंखे तंहिं नमूने लॻंदो भई शायदि हिकु ॾींहुं अहिड़ो अचे भई लिखियलु हुजे लिरिक्स बाय नरेश सुधाणी। बिल्कुलु। छो त मां डायरेक्टर त लिरिसिस्ट थियण खां पोइ थियो आहियां। अच्छा। डायरेक्टर मां थींदुमि मां सपने में दूर ताईं सोचियो। ओके। पर मुंहिंजो हिकिड़ो सपनो हूंदो त मां भई मुंहिंजो नालो एज ए लिरिसिस्ट पर्दे ते अचणु खपे। बिल्कुलु। ऐं उहो मुंहिंजो शुरूआत में सपनो साकार थियो राज सुखाणी जी फिल्म अॼु सीता सां। हा। पर तंहिंखां पोइ लंबो गैप पइजी वियो। ओके। ऐं हिन खां पोइ जीअं मां अदबी क्लास अटेंड कयो त हुनमें मतिलबु मां जेके इल्मु सिखियुमि ऐं तॾहिं वरी मुंहिंजो कुदरती जेको गाना लिखण जो शौक़ु हो उहो मां कीअं पूरो कयां, मक़ाम ताईं कीअं पहुचां। त जय भवानी ग्रुप जेको सिंधी फिल्मूं ठाहींदो रहंदो आहे कुबेर नगर जो, ऐं उहे मुंहिंजे मिलण खां अॻु हुननि जेतिरियूं फिल्मूं ठाहियूं सभिनी में उन्हनि जा हिंदी गाना हूंदा हुआ। अच्छा। त मां हुन सां गॾियुमि, मां हुनखे चयोमांसि भाई तव्हां फिल्मूं ठाहियो था सिंधी गाना विझो था हिंदी त तव्हां सिंधी गाना छो नथा विझो। त हुननि चयो वरी केरु आहे असां गाना लिखी ॾींदो वरी रिकॉर्डिंग कराईंदासीं वरी कंहिं सां कयूं। मां वेठो आहियां तव्हां सां गॾु, तव्हां जेके फिल्म ठाहियो एज ए लिरिसिस्ट मां तव्हां जुड़णु चाहियां थो पियो ऐं मां उहा शेवा ॾियणु चाहियां थो ऐं तव्हां जेका स्टोरी चवंदव उन सां कनेक्टेड गानो लिखी करे मां तव्हां ॾींदुमि ऐं उहो तव्हां फिल्म में विझो। त मुंहिंजे पहिरीं फिल्म डोंगी बाबा चंद्र धनवाणी जंहिंखे चंद्र हलवाई करे बि फेमस आहे, उन मूंखे पहिरियों चांस ॾिनो ऐं मुंहिंजी पहिरीं फिल्म हुई डोंगी बाबा
जंहिंमें मुंहिंजो पहिरियों गानो आयो ऐं उहो गानो एतिरो फेमस थियो। हिन खां पोइ राजेश पुलू ऐं लक्ष्मी मुसाफिर इहे फिल्मूं ठाहींदा हुआ। उन्हनि मूंसां कॉन्टेक्ट कयो ऐं उन्हनि जी बि मां फिल्मुनि गाना लिखिया। जुमिले मां 12 खां 15 फिल्मुनि में गाना लिखिया। अच्छा, ओके। सर मां गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे तव्हांजी कोई फेवरेट कविता जी प्लीज़ कुझु लाइनूं रिसाइट करे ॿुधायो। मुंहिंजो किताबु जेको हाणे शमीन आगी शायर थियो, चंड घुराए ज़मीन ते, हुनजो टाइटल गज़ल आहे। गज़ल जो मजमू आहे उहो। नज़रूं मिलाए चंड घुराए ज़मीन ते, पलकूं विछाए चंड घुराए ज़मीन ते, उन सां न का ॾे वठ ऐं न कोई बि वास्तो, रिश्ता बणाए चंड घुराए ज़मीन ते, नज़ाइजी वञे न किथे ख़ूबसूरती, जॻह खां लिकाए चंड घुराए ज़मीन ते। वाह वाह वाह, क्या बात है। सर जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां कुझु सिंधी वीडियो फिल्म्स में बतौर लिरिसिस्ट लिरिक्स लिखिया आहिनि, त हिन दरमियान तव्हांजा मार्गदर्शक केर रहिया आहिनि या हू वॉज योर गाइड ऑल द टाइम? छा थींदो आहे एक्चुअली, मार्गदर्शक त मां चवंदो आहियां वक़्तु थींदो आहे। बिल्कुलु। अगरि कोई इंसान वक़्त सां कदम मिलाए हले थो त वक़्तु हुनजो वॾो वॾो गुरु थींदो आहे जेको हुनखे सभु सेखारींदो आहे। हीअं त मां ॿुधायां, मुंहिंजे हर स्टेप ते अलॻि अलॻि गुरु आहिनि। अच्छा। जीअं मुंहिंजी ज़िंदगी जो वॾो वॾो गुरु आहे मुंहिंजो फादर। बिल्कुलु। मां हुनजा जेके उसूल आहिनि मां हमेशह हुन फॉलो कंदो रहंदो आहियां। सर तव्हांजे करियर जो मोस्ट इम्पोर्टेंट माइलस्टोन आहे फिल्म प्रोडक्शन, फिल्म डायरेक्शन, त ही शुरूआत कीअं ऐं कॾहिं थी, ही असां ॼाणणु चाहींदासीं। लगभॻि 2008 में थैलेसीमिया कैंप लॻी हुई महात्मा गांधी हाई स्कूल में। अच्छा। त हुते जॾहिं मां उहा थैलेसीमिया कैंप अटेंड कई त हुते जॾहिं मूंखे ख़बर पई त भाई जेकी थैलेसीमिया बीमारी आहे उहा ख़तरनाक जानलेवा आहे ऐं उनजो वधि में वधि शिकार असांजा सिंधी ॿार थी रहिया आहिनि। ओके। त हुन ॻाल्हि मूंखे झंझोड़े छॾियो ऐं उतां खां पोइ जेको मां एज ए पोएट ऐं एज ए लिरिसिस्ट हुउमि, उतां पोइ जेकी मुंहिंजी जंपिंग थी एज ए फिल्म राइटर, एज ए प्रोड्यूसर ऐं एज ए डायरेक्टर, तॾहिं खां मुंहिंजी शुरूआत थी। ओके सर, हिन कन्वर्सेशन खे असां अॻियां वधायूं तंहिंखां पहिरियों हिकु फिल्मी सवाल जंहिंजो आंसर तव्हांखे मूंखे सिर्फ़ 5 वर्ड्स में ॾियणो आहे ऐं हीउ सवाल कला ऐं कलाकार सीज़न 2 जो हिकु पेटेंट सवाल बि आहे। तो मुंहिंजो सवाल आहे, हू इज़ नरेश उधानी? नरेश उधानी केरु आहिनि इन 5 वर्ड्स? नरेश उधानी जी नथिंग। नरेश उधानी कुझु बि न आहे, पर नरेश उधानी जी मन जी जेकी भावना आहे उहा आहे सिंधी फिल्मुनि ज़रिए सिंधी ॿोलीअ जो वधि में वधि प्रचार करणु ऐं समाज खे फैमिली ऐं सामाजिक पिक्चरूं ॾियणु। वाह, क्या बात है। सर तव्हांजी डेब्यू फिल्म हुई मासूम, जंहिंजो प्रोडक्शन थियो हुयो थैलेसेमिया जे बारे में अवेयरनेस फैलाइण जे लाइ। तो सर ही तव्हांजो फर्स्ट प्रोजेक्ट हुयो ऐं फर्स्ट प्रोजेक्ट में ही अहिड़ो टफ ऐं सीरियस सब्जेक्ट तव्हां सिलेक्ट कयो, त व्हाट इंस्पायर्ड यू फॉर दिस ऐं ही सभु तव्हां कीअं मैनेज कयो? भाई ॾिसो, ॿुधायां मां वक़्त सां सभु थींदो वियो ऐं हिकु मन में जेका सची लगन हुजे त माण्हू मुक़ाम ते पहुची वेंदो आहे। मां खे जिन सां अनिल खत्री साहब सां मिलियुमि मां, उन्हनि खां मां सही गाइडलाइन वरिती। हिन खां पोइ जय भवानी ग्रुप सां ई मां जुड़ियल हुउमि तंहिं टाइम ते। त हुन बैनर में ई जय भवानी जा कलाकार खणी करे मां फिल्म ठाही। जीअं लिरिक्स में पाण लिखिया, स्टोरी मां पाण लिखी, डायलॉग्स मां पाण लिखिया, प्रोडक्शन पाण कयो, डायरेक्शन पाण कयो ऐं लीड रोल डॉक्टर जो उहो मां कयो। ओह वाह, ग्रेट। ऐं हिकु जस्ट ॻाल्हि, इहा मासूम खे एतिरो रिस्पॉन्स मिलियो इंडिया लेवल न पर वर्ल्ड लेवल। ऐं उल्हासनगर में, उल्हासनगर थाने में दादा थदाराम तोराणी आहिनि जेके थैलेसीमिया कैंप जो कमु कंदा आहिनि। त उन्हनि खे जॾहिं फिल्म ॾिठूं त उन्हनि एतिरो इंस्पायर थिया जो उन्हनि पंहिंजे ख़र्च ते 3000 कैसेट्स ठाराए करे इंडिया भर में डिस्ट्रीब्यूट कयूं। ऐं उन्हनि जो चवणु इहो हो, भाई मासूम खां पोइ जेको असां समाज थैलेसीमिया खे सीरियसली न खणंदो, मासूम सां पोइ समाज में ज़बरदस्त अवेयरनेस अची वई ऐं हर कोई माण्हू शादी खां अॻु थैलेसीमिया रिपोर्ट करणु चाहींदो आहे। ओके ओके, बिल्कुलु। दोस्तों, हिते मां तव्हांजो गौरतलब करणु चाहींदसि त थैलेसीमिया इज़ अ जेनेटिक ब्लड डिसऑर्डर ऐं ही हिकु मान्यता बि आहे त वी सिंधीज़ आर मोर प्रोन टू दिस डिसीज़।
पर दोस्तों सर श्री नरेश उधानी जी अहिड़े हिकु टफ सब्जेक्ट ते हुननि जी डेब्यू फिल्म ठाही आहे, ही क़ाबिले तारीफ़ आहे। एंड सर वी एवरीबडी एट GTPL सल्यूट यू। सर जेतिरी मूंखे ॼाण आहे त मासूम खां पोइ तव्हां कर्ज़ फिल्म जो निर्माण कयो, कर्ज़ खां पोइ इट वॉज प्यार जा रंग एंड देन इट वॉज वरदान। त हिन फिल्म प्रोडक्शन एंड डायरेक्शन जी जर्नीअ में कोई अहिड़ो यादगार इंसिडेंट या कोई अहिड़ो यादगार वाक़ियो थियो हुजे जेका तव्हां असां सां गॾु शेयर करणु चाहींदा? भाई ॾिसो, हर फिल्म सां खटियूं मिठियूं यादियूं ज़रूरु हूंदियूं आहिनि। बिल्कुलु। ऐं हर फिल्म में असांजी अलॻि अलॻि टीम रहंदी आहे, हर हिकु टीम सां खटियूं मिठियूं यादियूं थींदियूं आहिनि। पर मां पंहिंजी फिल्म हर फिल्म में इहो सोचींदो आहियां त कोई करंट मसइलो समाज जो खणी करे, जी कोई टॉपिक खणी करे, सीरियस टॉपिक खणी करे, ऐं अगरि हुन जस्टिफाई कयो वञे। ऐं मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती आहे त मुंहिंजी हर फिल्म में जेका बि मूंखे टीम मिली आहे तमामु बढ़िया टीम मिली आहे। ऐं असां सभु कलाकार, टेक्नीशियंस वग़ैरह, प्रोड्यूसर्स गॾिजी कमु कंदा आहियूं ऐं हिकु असांजी उहा पंहिंजी फैमिली ठही वेंदी आहे। ओके। ऐं मां जीअं मुंहिंजी मासूम DVD पिक्चर आहे, हिन खां पोइ मां कदम अॻियां वधायो त उन दौरान मुंहिंजो 3 स्टार ग्रुप जो बानीकार आहे चांद किशन साहिबु, उन सां मुंहिंजी मुलाक़ात थी। त मां उनखे चयोमांनि भई ॾिसो पाण हिकु थिएटर ताईं पहुचूं, छो त उन खां पहिरियों हिकु बि गुजरात मां डिजिटल सिंधी फिल्म न ठही हुई। त मां उन चयोमांनि भई जेकॾहिं पाण तव्हां मूंखे सपोर्ट कयो त पाण डिजिटल फिल्म ठाहियूं, ऐं जेके हिकु इतिहास ईंदो भई गुजरात जी फर्स्ट डिजिटल सिंधी फिल्म आहे। त चांद साहिब चयो बिल्कुलु असां तव्हां गॾु आहियूं। ऐं असां पोइ 3 स्टार ग्रुप ऐं ॿिया जेके बि ग्रुप हुआ उन सां गॾिजी करे असां कर्ज़ फिल्म ठाहीसीं, ऐं जेका सुपर डुपर हिट रही। ऐं पहिरीं फिल्म हुई जेका हिंदुस्तान जे 22 शहरनि में फिल्म हली। वाह वाह वाह। ओके सर, फिल्मनि जे प्लॉट जो सिलेक्शन तव्हां कीअं कंदा आहियो? विच आर द फैक्टर्स दैट यू कीप इन माइंड? शायदि जिंदगी में हलंदे चलंदे टॉपिक मिली वेंदा आहिनि। भाई जीअं पई मासूम हुई उहा थैलेसेमिया थी, ॿुधायांव कैम्प अटेंड कई। हिन खां पोइ कर्ज़ मूवी जेकी ठाही मां, त उहो जंहिं टाइम ते मतिलबु शेयर बाज़ार जा जेके जाम किसा थिया हुआ, जाम फैमिली बर्बाद थी वियूं, त उहो माइंड में मुंहिंजे आयो ऐं हिकु किसो खणी करे हुन आधार ते मां स्टोरी लिखी करे ऐं असां कर्ज़ ठाही। ऐं तंहिं टाइम ते कर्ज़ फिल्म में मां सागर साहिब जो ज़िक्र कंदुमि त मासूम में मां डायरेक्ट पाण लिखिया हुआ, पर कर्ज़ मूवी ठाहिण वक़्तु सागर साहिब जेके मुंहिंजा गुरु रही चुका आहिनि स्कूल में, स्कूल टाइम मुंहिंजा सागर साहिब गुरु रही चुका आहिनि। त उन्हनि मतिलबु चयो भई नरेश जेकॾहिं तुंहिंजो सब्जेक्ट बढ़िया आहे, जेकॾहिं डायलॉग्स मां लिखां ऐं स्क्रीन प्ले मां लिखां, गॾिजी कमु कयूं। मां चयो वेलकम, इहो मुंहिंजो सौभाग्य आहे जो मतिलबु तव्हां मूंसां गॾु जुड़ंदो त। ऐं पोइ असांजी जेकी जोड़ी आहे मुंहिंजी ऐं सागर साहिब जी, असां कर्ज़ में गॾु कमु कयो, वरदान में गॾु कमु कयो, ऐं नाज़ुक रिश्तो जेके असां हली रही आहे फिल्म उन में गॾु कमु कयो आहे। ओके ग्रेट। सर, मुंहिंजे नॉलेज जे हिसाब सां आफ्टर ही फिल्म जो प्लॉट डिसाइड थींदो आहे, तंहिंखां पोइ ईंदी आहे स्टार कास्ट। त तव्हां स्टार कास्ट कीअं सिलेक्ट कंदा आहियो? छा आहे एक्चुअली में हीअ चवां त मुंहिंजी मासूम फिल्म कुबेर नगर जी हुई। अच्छा। मीन्स उन में सिर्फ़ु कुबेर नगर जा आर्टिस्ट हुआ। ओके। हुन कदम अॻियां वधायो त कर्ज़ मुंहिंजी अहमदाबाद जी पिक्चर हुई। अच्छा। मतिलबु हुन में सही अहमदाबाद जा आर्टिस्ट हुआ। प्यारा रंग गुजराती पिक्चर हुई, हुन में सही गुजरात जा आर्टिस्ट हुआ। वरदान मुंहिंजी हिंदुस्तानी पिक्चर हुई, जंहिंमें सही हिंदुस्तान जा आर्टिस्ट आहिनि। जी बिल्कुलु। त चवण मतिलबु छा आहे, जेके जीअं जीअं फिल्मूं ठहंदियूं हुयूं ऐं सोशल मीडिया, मां सभिनी खां वधीक क्रेडिट सोशल मीडिया खे ॾींदुमि। सोशल मीडिया जे मार्फत सॼे हिंदुस्तान जा कलाकार जुड़ंदा विया, ऐं जहिड़ो कलाकार स्टोरी हिसाब सां जंहिं किरदार में फिट बीहे थो, मां कोशिशि कंदो आहियां मां हुन सां उनखे रोल ॾियां। ओके बिल्कुलु। दोस्तों, मां हिते तव्हांखे ही ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त उधानी साहिब जी हर फिल्म कंहिं न कंहिं अवॉर्ड सां नवाज़ी वई आहे। एम आई राइट सर? बिल्कुलु सही जी। मासूम खे उल्हासनगर में, रायपुर में ऐं अहमदाबाद में अवार्ड सां नवाज़ियो वियो। जी। इन खां पोइ कर्ज़ मूवीअ खे अहमदाबाद में ऐं बॉम्बे में फ्रेंड्स ऑफ इंटरनेशनल सिंधीज़ उन संस्था तरफ़ां नवाज़ियो वियो। जी। ऐं प्लस ॿियनि केतिरनि शहरनि में नवाज़ियो वियो आहे। जी। इन खां पोइ प्यारा रंग अवार्ड मिलिया आहिनि, ऐं वधमेर अवार्ड जेके मिलिया आहिनि उहे मुंहिंजी सिंधी फिल्म वरदान खे मिलिया आहिनि। जी। उनखे सिंध पाकिस्तान में हैदराबाद में बेस्ट डायरेक्टर ऐं बेस्ट मूवी अवार्ड मिलियो आहे। जी। सुर अवार्ड। इन खां पोइ बॉम्बे में सहयोग सिंधी फाउंडेशन तरफ़ां बेस्ट डायरेक्टर अवार्ड मिलियो। जी। ऐं बेस्ट मूवीअ जो। जी। इन खां पोइ दिल्ली सिंधी फिल्म फेस्टिवल में 2 अवार्ड मिलिया, बेस्ट एक्ट्रेस ऐं बेस्ट म्यूजिक डायरेक्टर। ओके। वरदान फिल्म
जो मां प्रोड्यूसर श्री राजेश लालचंदानी खे मां वधीक क्रेडिट ॾियणु चाहियूं जी जो उन्हनि जो वॾो सहयोग रहियो वरदान मूवीअ में ऐं असांजी वॾी वॾी बजटी मूवी जेकी रही आहे उहा वरदान रही आहे ऐं हुन में प्रोड्यूसर दिलि खोले ख़र्च कयो ऐं हुनजो इहो चवणो भई हिकदमि बेस्ट मूवी ठाहिणी आहे चाहे जेतिरो बि ख़र्च अचे त माने लाइ राजेश बि शुक्रगुज़ार आहे। बिल्कुलु सर, तव्हांजे अपकमिंग प्रोजेक्ट्स जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदा? मुंहिंजी हाणे अपकमिंग फिल्म आहे नाजुक रिश्तो। हा, दादा चंदू सावनानी साहिब जेके असां समाज जा तमामु रेस्पेक्टेड पर्सन आहिनि जी, उन्हनि जो चङे टाइम खां उन्हनि जी इच्छा हुई त मां टे डायरेक्शन में फिल्म ठाहियां। उन्हनि मूंखे 3-4 मूंसां मीटिंग करे चुका हुआ पर मां कंटिन्यू फिल्म में बिजी रहण जे करे टाइम न ॾेई सघियुमि जी, ऐं हाणे मतिलबु फाइनली असांजी मीटिंग थी ऐं इहो फाइनल थियो जी, त हिकु सब्जेक्ट मुंहिंजे दिमाग़ में आयो भई जेके अॼुकल्ह असांजे समाज में शायदि सभिनी समाजनि में आहे पर मां पंहिंजे समाज जी ॻाल्हि कयां त जेके माइटियूं थियनि थियूं जी, उहे शादीअ ताईं लॻभॻि टुटी थी पवनि पियूं। त ही जेको मसइलो आहे इहो मूंखे लॻो भई शायदि मां कुझु फोकस विझी करे कुझु मैसेज ॾियां समाज खे त ही ग़लति आहे, न थियणु खपे जी, बिल्कुलु। ऐं हिन थीम ते मां नाजुक फिल्म असां ठाही आहे जेका हाणे लॻभॻि 3 एडिटिंग में फिल्म ऐं 3 महीने में थिएटर रिलीज थींदी। ओके सर, हूअं त तव्हां वेराइटीज़ ऑफ फील्ड्स में इन्वॉल्व आहियो पर तव्हांजो मेन जॉनर आहे फिल्म प्रोडक्शन ऐं फिल्म डायरेक्शन। त मां ही सवाल तव्हां खां ज़रूरु कंदसि त तव्हांखे सिंधी फिल्म इंडस्ट्री जो फ्यूचर छा थो नज़र अचे? भाई फ्यूचर तमामु सुठो आहे छो त जीअं मुंहिंजी पहिरीं फिल्म कर जो आहे 22 शहर में हली। हा, हिन खां पोइ जेके मां वरदान में जेको मां पंहिंजो प्रोसीजर कयो डिस्ट्रीब्यूटरनि जो हा, त हुन में मां जबरदस्त सक्सेस हुयुमि ऐं 13 शहरनि में चेटीचंड जे ॾींहुं 8 अप्रैल ते हिक ई टाइम ते वरदान मूवी रिलीज थी। वाह। ऐं हाणे जेकी नाजुक रिश्तो आहे उहा मुंहिंजी 20 शहरनि जो प्लान आहे हिक ई टाइम रिलीज करण जो। वाह जी सर, हूअं त ही कन्वर्सेशन्स नेवर एंडिंग आहिनि पर वक़्त जी पाबंदीअ जे करे अंत में मां तव्हां खां ही ज़रूरु पुछंदसि त अॼुकल्ह सिंधियत खे बचाइण जा जेके ऐं जहिड़ा बि एफर्ट्स थी रहिया आहिनि छा हू काफ़ी आहिनि? हा, एक्चुअली हर कोई पंहिंजे हिसाब सां योगदान ॾिए थो ऐं ॾियणु बि खपे छो त पंहिंजी ॿोलीअ तरफ़ अगरि असां कुझु बि तन मन धन शेवा कयूं था जी त उहो असांजो फर्ज़ु आहे जी ऐं ज़रूरी बि आहे। ॾिसां थो भई शायदि सभु कम सुठा थी रहिया आहिनि ऐं उहा ॻाल्हि न आहे। हा सर, सिंधी यंगस्टर्स खे सिंधियत में कुझु ख़ासि इंटरेस्ट कोन्हे त हुननि जे लाइ कुझु स्पेसिफिक मैसेज तव्हां ॾियणु चाहींदा? भाई मां ईअं चाहींदुमि त घटि में घटि छा आहे किताबो कोई पढ़े कोन थो अॼुकल्ह पर जेके हिकु फिल्मूं या सीरियल्स जेके आहिनि जीअं मुंहिंजी दिली तमन्ना आहे त मां GTPL लाइ बि हिकु सामाजिक सीरियल ठाहियां ऐं झूलण कंदो त उहो वक़्तु जल्दी ईंदो। त मां ईअं कंदुमि त भई एक्चुअली जेके बि सीरियल्स या फिल्मूं जेके बि ठहणु खपनि उहे अहिड़े में ठहणु खपनि भई जीअं ॿार खां ॿुढो सभिनी वणणु खपनि जेके असां ख़ासि नौजवान जे उनखे इंटरेस्ट जागे फिल्मुनि में या सीरियल में अहिड़ा सीरियल फिल्मूं ठहणु खपनि। जी बिल्कुलु सर, तव्हांजो प्रेशियस टाइम कढी करे असांजे स्टूडियो में पधारिया ऐं असां सां गॾु तव्हांजा एक्सपीरियंसिस शेयर कया। थैंक यू सो मच। भाई मां बि GTPL जो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे चांस ॾिनो त जीअं मां दर्शकनि सां मुखाबत थी सघुमि ऐं पंहिंजी दिलि जूं कुझु ॻाल्हियूं हुन सां शेयर करे सघुसि। जी बिल्कुलु। दोस्तों, प्रोग्राम समाप्त कंदे कंदे मां हर सिंधीअ खे ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे बचाइण, सिंधियत खे प्रिजर्व करणु असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे पर सिर्फ़ सिंधी ॿोली अमर रहे चवण सां सिंधियत कोन प्रिजर्व थींदी। अचो त मिली करे कुझु अहिड़ा प्लेटफॉर्म्स क्रिएट कयूं जिते हुजनि सिर्फ़ सिंधी ऐं सिंधियत। अचो लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत। तव्हांखे असांजो अॼु जो ही एपिसोड कीअं लॻो ॼाणण जो इंतज़ारु रहंदो। तव्हांजा फीडबैक्स असांखे ईमेल था करे सघो हिननि ईमेल IDs ते sindhitv@gtpl.net sindhitv@yahoo.com। तव्हांजा फीडबैक्स असांखे व्हाट्सएप बि था करे सघो हिन नंबर ते 8849423398। हिन प्रोग्राम जो सिलसिलो हीअं ई हलंदो रहंदो ऐं तव्हां सां ईंदड़ हफ़्ते वरी मुलाक़ात थींदी हिकिड़े नए कलाकार सां। तेसिताईं इजाज़त ॾियो। नमस्कार।